अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे ईंदड़ क़िस्त में छा ओठो ऐं वारिस ग़ुलाम खे मारे छॾींदा? छा मीरा ग़ालिब कमाल ख़ान खे बख़्श करे छॾींदी? छा रईस गफ़ार ख़ान पंहिंजे भाउ कमाल ख़ान खे रबन जे क़ैद मां आज़ादु कराए पाण वटि रखंदो? छा रईस कमाल ख़ान पंहिंजे भाउ गफ़ार ख़ान खां माफ़ी वठंदो? छा रईस कमाल ख़ान रबन जे क़ैद मां आज़ादु थियण खां पोइ सुधरी वेंदो? छा सूमर लालच में अची आचर खे मानी में ज़हर मिलाए ॾींदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधण खां पहिरियां अगरि तव्हां दोस्त असांजे यूट्यूब चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त ओठो ऐं वारिस ग़ुलाम ऐं जावेद जे कढ लॻंदा, पर ग़ुलाम ऐं जावेद ॻोठ छॾे भॼी वेंदा। मीरा ज़ालिम रईस कमाल ख़ान खे बख़्श करे छॾींदी ऐं रबन बि रईस कमाल ख़ान खे बख़्श करे छॾींदो ऐं उतां रईस गफ़ार ख़ान रईस कमाल ख़ान खे वठी अची पाण वटि रहाईंदो ऐं रईस कमाल ख़ान पंहिंजे भाउ रईस गफ़ार ख़ान जे पेरनि में किरी उन खां माफ़ी वठंदो। रईस कमाल ख़ान रबन जे क़ैद मां आज़ादु थियण खां पोइ कॾहिं बि कोन सुधरंदो ऐं साॻिए ई शरारतूं कंदो। दोस्तों, सूमर लालच में अची आचर जे मानीअ में ज़हर मिलाए ॾींदो, पर आचर बची वेंदो। दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं तमामु जल्दी हिकु नए वीडियो में। तेसिताईं माशाअल्लाह।